खां पुरुमीद आहियूं। असांजी जदोजहद सिंध जी ज़मीननि ते जेका वालार पई थिए उन जे ख़िलाफ़ु आहे, पंहिंजे धरती जी बचाव जे लाइ। अॼोकी असांजी रैली सिर्फ़ु ॿिनि मुतालबनि ते मुश्तमिल आहे। हिकिड़ो इहो त असांजूं जेके ज़मीन जूं लीज़ूं जेके ज़रई ज़मीन जूं उहे हाणे ख़तमु थी वियूं आहिनि, उनखे बहाल कयो वञे त जीअं असांजा माण्हू पंहिंजे रोज़गार सां लॻा रहनि ऐं बेरोज़गार न थियनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजो जेके 17 देहूं आहिनि उन्हनि ते नओं सैटेलाइट टाउन ठाहे असांखां ज़मीन खसण जी कोशिशि कई पई। उन ज़मीन में ॻोठ आहिनि, माण्हू रहनि था ऐं क़दीम आबादियूं आहिनि, क़ब्रस्तान आहिनि, उते का ज़मीन ख़ाली कोन्हे जो टाउन ठाहिण जी कोशिशि कई पई वञे। असीं उनजी मज़म्मत बि करियूं था। असां मुतालबो करियूं था सैटेलाइट टाउन जो मनसूबो जंहिंजो बिल सिंध असेंबली में पेश कयो वियो आहे उनखे वापसि वरितो वञे ऐं मलीर में न बल्कि सॼी कराची में असां रिहाइशी स्कीमनि ते पाबंदी हणण जो मुतालबो था करियूं। त छाकाणि जो हिते वसीला कोन्हे, हिते पाणी कोन्हे, गैस कोन्हे, ॿिया बिजली कोन्हे। इहे सभु जॾहिं हिकिड़ी खोट आहे असांजे जेके बेसिक जेके फैसिलिटीज़ आहिनि उन्हनि जी, त पोइ छो हिते रिहाइशी स्कीमूं ठाहे कंहिंजे लाइ ठाहियूं पियूं वञनि। असांजो इहो मुतालबो ई कोन्हे। मलीर जो माण्हू हुजे या कराची जो माण्हू हुजे, उन लाइ केडी जूं एमडी जूं अॻई स्कीमूं ठहियल आहिनि जेके अॻई आबाद कोन थियूं थियनि। कई सोसाइटियूं ठहियल आहिनि जेके अॼु ताईं गैर आबाद पियूं आहिनि। त हीअ जेको आहे सो ॿारहीं लोध खे आबाद करे असांखे अक़लियत में तब्दील करण जी हिकिड़ी साज़िश सिटी वई आहे। असां उन सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। इंडिजिनियस अलायंस जो इहो जेका कोशिशि आहे उहा इहा ई आहे, असांजी जदोजहदी आहे त असीं पंहिंजे ज़मीन ते वालार थियण न ॾींदासीं, असीं कब्ज़ा थियण कोन ॾींदासीं। असीं धारियुनि जी आबादकारी जे ख़िलाफ़ु आहियूं। असां नथा चाहियूं त असां अक़लियत में तब्दील थियूं। असां नथा चाहियूं त असां सिंध में पंहिंजे हक़ हुकुमरानी खां महरूम थी वञूं। इन करे असां इन जे ख़िलाफ़ु जदोजहद जारी रखंदासीं।